साईं कादियानी मुसलमान जी मदद कनि त मुसलमान खे छा करणु घुरिजे? इहा हिकिड़ी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। कुझु अरसे खां अहिड़ी लॉबीज़ कमु करे रहियूं आहिनि ऐं कादियानी पंहिंजे पाण खे ज़ाहिर नथा कनि, पंहिंजे पाण खे हिकिड़ो आम मुसलमान ज़ाहिर करे ऐं जेके ॻोठारा इलाइक़ा आहिनि या जिथे तालीम जो फ़ुक़दान आहे या जिथे माण्हू दीन इस्लाम खां परे आहिनि उन्हनि ॾे वञनि था, उन्हनि खे पाणी जा बोर था हणी ॾियनि, उन्हनि खे माल जी लालच था ॾियनि, उन्हनि जे ॿारनि खे स्कूल में पढ़ाइनि था, पंहिंजा उन्हनि तालीमी इदारा खोलिया आहिनि। पोइ इहे आहिस्ते आहिस्ते पंहिंजे ज़हर खे फैलाईंदा वेंदा आहिनि। असां किताबनि में पढ़ियो त इन्हनि जो तरीक़े वारदात ईअं हूंदो आहे जो पहिरियों ई पंहिंजे पाण खे मुसलमान ज़ाहिर कंदा, जॾहिं माण्हू इन्हनि जे वेझो थींदा त पोइ चवंदा त मिर्ज़ा ग़ुलाम अहमद कादियानी वक़्त जो महदी हुयो, आहिस्ते आहिस्ते उन्हनि खे आणींदा। जॾहिं मुसलमान इन तरफ़ बि थोरो अचनि, नऊज़ बिल्ला तौबा, पोइ अची उनखे ॿुधाईंदा त असांजो जेको पेशवा मिर्ज़ा ग़ुलाम अहमद कादियानी हो उहो माज़अल्ला अल्लाह जो नबी हुयो। सादालो मुसलमान जिन इन्हनि खां नफ़ो वरितो उहे उन्हनि जी ॻाल्हियुनि में अची ईंदा आहिनि। कई अहिड़ियूं ख़बरूं आयूं जो माज़अल्ला उन्हनि पंहिंजे अक़ीदे खे तब्दील करे छॾियो। सो कादियानियुनि खां कंहिं बि क़िस्म जी मदद वठण जी इजाज़त न आहे। अगरि कंहिं कादियानी जे बारे में या कंहिंजे बारे में ख़बर पइजी थी वञे मदद थो करे त उन खां मदद वठणु हराम आहे। अबू दाऊद शरीफ़ जी रिवायत आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, इन्ना ला नस्तईनु बि मुशरिकिन, असां कंहिं मुशरिक जी मदद नाहियूं घुरंदा। मुशरिक यानी जेको ग़ैर मुस्लिम आहे, शुरू खां ग़ैर मुस्लिम आहे, जॾहिं उन जी मदद वठण जी इजाज़त नाहे। कादियानी त मुर्तदनि, इस्लामी रूह सां बि आईने पाकिस्तान जी रूह सां बि दायरे इस्लाम खां ख़ारिज आहिनि, उन्हनि जी मदद कीअं थी वठी वञी सघिजे? इन लाइ जिथे ख़बर पए उते मुसलमाननि ते लाज़िम आहे त अगरि ख़बर आहे त कादियानी हिते मुसलमाननि खे वर्गलाए रहिया आहिनि त क़ानूनी तरीक़े सां ऐं हिकमत अमली सां उन्हनि जे कम खे बंदि कयो वञे। पंहिंजे सहाबा किराम अलैहिम रिदवान जी क़ुर्बानीनि खे, पंहिंजे बुज़ुर्गान दीन जी क़ुर्बानीनि खे, उन्हनि खे बि ग़ैर मुस्लिम लालच ॾींदा हुया त हेतिरो माल वठो, हीअं कयो, पर उन्हनि दीन इस्लाम जे अक़ीदे ते मज़बूत रहिया, सज़ाऊं उन्हनि क़बूल कयूं, दीन इस्लाम जे अक़ीदे खां न हटिया। अॼु बि अगरि कादियानी नफ़ो ॾियनि था, माल ॾियनि था, त अहिड़े मुसलमाननि खे पंहिंजे बुज़ुर्गनि जी सीरत ते, सहाबा किराम जी सीरत ते अमल करणु घुरिजे ऐं उन्हनि जी मदद कंहिं बि सूरत में क़बूल न करणु घुरिजे। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।